जी अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं तव्हां घणो टाइम अॻु में हिकिड़ो वीडियो रखियो हुयो जंहिंमें चयो हुयो त बिना पैसे जे पैसो कीअं ठाहे सघिजे थो। त हिन ॻाल्हि ते काफ़ी सारनि दोस्तनि एतिराज़ वारिया या हैरत अंगेज़ मुज़ाहिरा कया। अचो त उन जे बारे में थोरो ॿुधणु सिखणु ऐं सहणु ऐं कोशिशि कयूं करण जी साथियों, बिना पैसे जे पैसो कमाए सघिजे थो। उन जे लाइ तव्हांखे थोरा घणा आउं ॾिसां थो तरीक़ेकार। जी साथियों, अगरि तव्हां वटि पैसो न आहे, बिल्कुलु बि पैसो न आहे, तॾहिं बि तव्हां पैसो ठाहे सघो था। तव्हां ब्रोकर जी सूरत में, यानी मिडिल मैन जी सूरत में, जंहिंखे सिंधीअ में दलाल बि चवनि था। दलाल काई गार कोन्हे का, सुठो अमल आहे। जीअं त काफ़ी माण्हू छा कंदा आहिनि, प्रॉपर्टी सेल कंदा आहिनि, पर उहो डायरेक्ट सेल करणु उन्हनि खे न ईंदी आहे या उहे न करे सघंदा आहिनि। पोइ छा कंदा आहिनि, उहे कंहिं विच वारे माण्हू सां राब्तो कंदा आहिनि। पोइ उहो विच वारो माण्हू वरी उहा ॿी पार्टी ॻोल्हींदो आहे जंहिंखे ख़रीदार हूंदा आहिनि या जेके वठण जे लाइ ॻोल्हींदा वठंदा आहिनि या मार्केट खे सर्च कंदा आहिनि। पोइ इहे ॿई माण्हू इन मिडिल मैन वटि पुॼंदा आहिनि ऐं उहो छा कंदो आहे, या त उन खां हिकिड़े तरफ़ा खां वठंदो आहे कमीशन या ॿिन्हिनि तरफ़नि खां वठंदो आहे। अहिड़े नमूने सां किरोड़े अरबे रुपयनि जी ट्रांज़ेक्शन्स जंहिं दुकान में या जंहिं माण्हूअ वटि हिकिड़े ॾींहं में थींदी हुजे, यकीननि तव्हां वटि लखे रुपया ईंदा हूंदा। अहिड़े नमूने सां कुझु ॿिया बिज़नेस आहिनि, जीअं इंश्योरेंस कंपनीज़ आहिनि। उहे छा थियूं कनि, तव्हां माण्हुनि खां पैसो जेको आहे उहो तव्हां इन्वेस्ट करायो पंहिंजी कंपनीअ में, ऐं कंपनी तव्हांखे बिल्कुलु ठीकु ठाक शेयर ॾींदी। माना तव्हां महीने में जेकॾहिं प्रॉपर नमूने सां या कंपनीअ जेके रूल्स आहिनि या कंपनीअ जेके तव्हांजे लाइ हिकिड़ा किताब आहिनि, रिसर्च बेस्ड आहे सॼो सिस्टम, तव्हां उन जे मुताबिक़ हलो त तव्हां 15-20 लख रुपया आसानीअ सां महीने ते कमाए सघो था, शायदि जेको CSS ऑफिसर नथो कमाए सघे। उन खां अलावा त साथियों, कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके बिज़नेस में अरबे रुपया खणी, लखे रुपया खणी या घरां निकिरनि था ऐं मार्केट में वञनि था। यकीननि जेकॾहिं उहे 4 रुपया कमाइनि बि था त उन में काई बि हैरत जी ॻाल्हि कोन्हे का, छो त उन्हनि पैसो इन्वेस्ट कयो आहे। अगरि तव्हां इहो ई कयो था त पोइ हिन में कोई कमाल कोन्हे, पर कमाल इहो आहे बिना पैसे जी तव्हां मार्केट में निकिरो ऐं माण्हुनि जे पैसे ते ई माण्हुनि खां प्रॉफिट वठी ॾेखारियो त असुलु बिज़नेस इहो ई आहे। त काफ़ी सारा दोस्त छा कंदा आहिनि, मार्केट में वञी करे या त ईअं कंदा आहिनि, सेठ खे चवंदा आहिनि त असांखे तव्हां शइ ॾियो ऐं तव्हां पंहिंजी कमीशन या पंहिंजी जेको सिस्टम आहे तव्हां पंहिंजा मूर वठो ऐं असां पंहिंजी कमीशन रखंदासीं, पाण तव्हांखे पैसा वापसि खपाए करे ॾींदासीं। अहिड़े नमूने सां बि हू वापारु कनि था पिया, जंहिंमें आहिनि पेस्टिसाइड जूं दवाऊं आहिनि या मेडिकल जूं दवाऊं आहिनि या ॿिया कई मेकअप जा सामान आहिनि, या अॼुकल्ह अलाए केतिरा क़िस्म अची विया आहिनि। उन जे लाइ त तव्हां कमीशन जे बेस्ड ते कमु करे सघो था पिया, 15-20% हले थी पई आम। या वरी अगरि तव्हां कोई शॉप खोलियो था पिया, त शॉप जे लाइ बि इहो ई हूंदो आहे, तव्हां जेका शइ खणी वञो, जेकॾहिं तव्हां यकीन वारा माण्हू आहियो या कंहिं ज़ामिन जे तौरु कंहिंखे रखी करे बि तव्हां शइ खणी अचो था पिया, ऐं उनखे तव्हां छा कंदा आहियो त बाबा असां तव्हांखे पैसा बाद में ॾींदासीं जॾहिं शइ खपंदी, अगरि न खपंदी त शइ तव्हांखे वापसि कंदासीं। अहिड़े नमूने सां बि माण्हू लखे रुपया कमाइनि था पिया ऐं इहा शइ मुमकिन आहे। तव्हां अॼुकल्ह त नवां रिसोर्सिस अची विया आहिनि, ऑनलाइन इंटरनेट जे ज़रिए माण्हू पैसा कमाइनि था। पैसा पहिरियां अचनि था, शइ बाद में वञे थी, यानी कि तव्हां शइ बाद में वठी करे उन्हनि पैसनि मां उनखे मोकिले ॾियो ऐं पंहिंजो प्रॉफिट पाण वटि रखी छॾियो था। ऐं ॿिए नंबर ते ऑनलाइन बैंकिंग अची वई आहे, मोबाइल बैंकिंग अची वई आहे, ऐं माण्हू छा था कनि, अॼुकल्ह तव्हां सुठी तस्वीर बि विकिरो करे सघो था। उन जे लाइ तव्हां वटि एॾो वॾो पैसो कोन खपंदो आहे। तव्हां यूट्यूब चैनल या ॿिया के चैनल ठाहे करे पंहिंजो घर वेही करे तव्हां पंहिंजो टैलेंट ॾेखारे करे बि तव्हां पैसा कमाए सघो था पिया। अलाए केतिरियूं अॼुकल्ह एप्लीकेशन्स अची वियूं आहिनि, तव्हां जिते बिल्कुलु पैसो कमाए सघो था पिया। तो साथियों, बिना पैसे जे पैसो कमाइणु आसानु आहे, मुमकिन आहे। अगरि तव्हां पैसो खणी निकिरो था त हिन में कोई कमाल कोन्हे को। बिज़नेस जी सोच इहा ई आहे, जेको हथे ख़ाली आयो बिज़नेस उन्हनि खे टेकायो, जेको हथ भरे आयो शायदि या त उहो विञाए वियो या त कुझु ठाहे वियो, पर उन में को बिज़नेस उनखे अहमियत कोन ॾिनी। वॾी महिरबानी।